आलू वाला मसाला वाला धनिया वाला मिर्ची वाला नींबू वाला चला जाए चाट खायो चना चाट 12 में जी नाज़रीन असां हींअर मौजूदु आहियूं चाचो अब्दुल गनी आराई ऐं हिकिड़ो बहितरीन गाॾी जो ड्राइवर एसी कोचूं जेके हैदराबाद कराची ऐं पंजाब लाहौर ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि शहरनि मां ईंदड़ वेंदड़ गाॾियूं कंपनी जूं गाॾियूं हलाईंदो हो मगर लॉकडाउन खां पोइ वीचारो परेशान थी ऐं जेको अॼु चणा विकिणण ते मजबूर आहे। अचो त असां वधीक चाचे खां मालूम करियूं त चाचो जेको हिकिड़ो ड्राइवर 3000 रुपया दिहाड़ी खणंदड़ अॼु चणनि ते जेको गुज़ारो करे पियो इन अज़ियत वारे रोज़ी खां त ॾिसूं चाचो वधीक कहिड़ो चाचा तव्हां छा कंदा हुआ पहिरीं लॉकडाउन पहिरीं आऊं ड्राइवर हुउसि नज़ीर इनायतुल्ला कंपनी में लाहौर खां सादकाबाद हलंदो हुउसि लाहौर खां डेरा गाज़ी खान कोट मिठन हलंदो हुउसि वॾी गाॾी हलाईंदो हुउसि भई लॉकडाउन जी वजह सां पोइ मूंखे हिते अचिणो पियो सिंध में पर न ज़लील थी वियासीं। कहिड़ी गाॾी हलाईंदा हुआ? आऊं कंपनी जी हलाईंदो हुउसि न्यू हबीब खान जी है न ऐं नज़ीर इनायतुल्ला जी है न लाहौर में वॾियूं कंपनियूं ई 2 आहिनि हुते हलाईंदो हुउसि गाॾी। पोइ मुंहिंजो छोकिरो गुज़ारे वियो अस्पताल वारनि को कान कयो मूंसां कुझु तावन पैसा घुरंदा हुया ऐं ग़रीब माण्हू हुओ ड्राइवर माण्हू हुउसि मूं वटि पैसा कान हुया छोकिरो गुज़ारे वियो ऐं हुतां हिते हले आयुसि सिंध में। हिते मुंहिंजा माइट आहिनि हिननि वटि वेठो आहियां बुखियो हुउसि साईं न नेठि 2 महीना 3 महीना इंतज़ारु कयो लॉकडाउन ख़तमु कान था थियनि गाॾियूं बंदि पियूं आहिनि ड्राइवर क्लिंडर धिका खाइण पिया ऐं ई गॾु खायां पियो हाणे ऐं चणा विकिणा पियो है न 2 बालड़ियूं आहिनि साईं न छोकिरो मुंहिंजा कान्हे। तव्हां कीअं महसूसु था करियो जेको तव्हां एॾो गाॾी हलाईंदा हुआ ऐं तव्हांखे चणा विकिणण ते तव्हांखे परेशानी महसूसु थींदी हूंदी? परेशानी त आहे पर हाणे ॿारनि जो पेट पालना छा करियूं हुकूमत ते कुझु कान थी असांखे ॾे जेका 12-12 हज़ार ॾिना आहिनि या 20-20 हज़ार ॾिना आहिनि असांखे त कान मिलिया आहिनि अञा ताईं है न। अच्छा ड्राइवरनि जे लाइ अञा ताईं को ऐलान न को ऐलान कान्हे छा मिलिया ई कान्हे कुझु कान मिलियो आहे असांखे सम्झे न। असीं हाणे परेशान आहियूं 2 छोकिरियूं आहिनि मुंहिंजी छोकिरो आहे कान्हे घर वारी मुंहिंजी कैंसर सां गुज़ारे वई है न हुनजी बि पेंशन वेंशन कान मिली आहे न को पैसो मिलियो असांखे असीं तंग हींअर वेठा आहियूं सम्झे न परेशानी जे हालत में वेठा आहियूं। हीअ चणा विकिणी गुज़ारो करूं पिया हीअ चणा में छा बचंदो 100-125 रुपया बचे जंहिंमें खीर पत्ती खंडु अचे थी। तव्हां ड्राइवरी कंदा हुआ केतिरी दिहाड़ी मिलंदी हुई? दिहाड़ी त गाॾी जेका 50 में हलाईंदो हुउसि त 25-30 मिलंदी हुई 24 कलाक हलाईंदो हुउसि हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ो राति है न कंपनी जी गाॾी हुई न्यू खान जी ऐं कोट मिठन वेंदो राजनपुर जामपुर फाज़िलपुर है न मुल्तान बरास्त खानेवाल चीचावतनी अकाड़ा साईवाल मांगा मंडी लाहौर है न। अच्छा तव्हांखे मतिलबु 6:20 वारो मुंहिंजो टाइम हो गाॾी जो है न हुतां लाहौर खां अञा बि उहा गाॾी हले पई पर हाणे हींअर लॉकडाउन जी वजह सां बंदि पियूं आहिनि धिका खाइण पिया ड्राइवर क्लिंडर सभु। माना तव्हां ड्राइवर आहियो तव्हां हुकूमत खां या सरहदी वारनि खां कहिड़ो मुतालबो कंदो जाते जीअं तव्हांजी रोज़गार बि खुली सघे ऐं तव्हां जेको ड्राइवर उस्ताद आहियो अॼु चणा विकिणो पिया असांखे बि अजीब लॻे पियो ऐं तव्हांखे बि अजीब लॻंदो हूंदो त तव्हांजे लाइ कहिड़ी माना हिकिड़ी मदद जी या सहूलियत? मदद इहा ई आहे की असांजी घर वारी गुज़ारे वई आहे हेल्थ में हुई हुनजी जेका को रियल पैसा आहिनि असांखे ॾियनि या हुन जेको असांजे हिसाब किताब जेको आहे असांखे ॾियनि हिते जा ऑफिसर खां पुछा कान था करनि वञूं था टरकायो छॾनि असांखे सम्झे न पोइ आख़िर ॿारनि जे बालड़ीअ जे लाइ त पोइ चणा ते विकिणना आहिनि ॿियो हाणे कहिड़ो धंधो करूं पिननि सां असीं रहिजी वियासीं पिनूं था त केरु थो ॾे केरु ई कान थो ॾे अॼुकल्ह है न। हीअ चणा विकिणूं था 100-125 रुपया बचंदा जंहिंमें खीर खंडु पती वठूं था 2 बालड़ियूं आहिनि हिकिड़ी 6 साल जी आहे हिकिड़ी 13-14 साल जी आहे हुनखे पारियूं पिया बसि ॿियो पुटु वुटु मुंहिंजा आहिनि कान्हे है न। माना तव्हांखे अगरि को गाॾी वठी ॾियनि सरहदी वारा या वेन या अहिड़ी का गाॾी जेका तव्हां हलाए सघो रोज़गार करे सघो हू त पोइ हुननि जी महिरबानी आहे जो कुझु करे ॾियनि असांखे असांजी घर वारे जी पेंशन मञा करे ॾियनि या कुझु करे ॾियनि सहिना जा रिटायरमेंट जा जेको कुझु आहिनि हुननि मां असांखे गाॾी वठी ॾियनि पैसा न ॾियनि त गाॾी वठी ॾियनि या कोई अहिड़ो कारोबार कराए ॾियनि मुंहिंजी बालड़ीअ जो जेको पेट परे सहिना बालड़ीअ जो ॿार बि मथे ते आहे है न उहो बि लहणो आहे ओड़ो आहियां जवान आहियां कान्हे जेको भॼ दौड़ करियां है न। छोकिरा 2 हुया उहे गुज़ारे विया हाणे आउं मजबूर आहियां हीअ चणा विकिणी गुज़ारो करां पियो बालड़ियुनि खे शाम जो हिन मां ख़र्चे वञा अटो वठी वञा 2 किलो पोइ खंडु पती पाउ वठी वञा खीर जो दॿो वठी वञा हीअं करे गुज़ारो करां पियो है न।
हुकूमत असांजे लाइ कुझु कान कयो ड्राइवर क्लीनरनि जे लाइ। कॾहिं तव्हां चणा विकिणंदा हुजो, कॾहिं तव्हांखे कंहिं चयो त तव्हांजी का कारोबार ते लॻायूं, का मदद खपे? कंहिं कान चयो अॼु ताईं, कंहिं कान चयो आहे। हा चाचा चणा कीअं आहिनि? चाचा चणा जेके ठहियल आहिनि ॾाढा ज़बरदस्त आहिनि ऐं टेस्टी। हिकिड़े पासे त असां चाचा जी ते फ़ख़्रु महसूसु कंदासीं त जेके माण्हू जिदोजहद कनि था, जेके बाज़मीर इंसान हूंदा आहिनि, उहो पंहिंजी हिमत न हारींदा आहिनि। त चाचो हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो उस्तादु आहे जेको 3000 या 4000 दिहाड़ी कमाईंदड़। अॼु जेकॾहिं हू असां अहिड़ा बि माण्हू ॾिठा आहिनि जेके माज़ूर आहिनि, जंहिंजा हथ बि कटियल आहिनि, पेर बि कटियल आहिनि, उहे घर वेही पेंटिंग था कनि, पेंटिंग करे पंहिंजो गुज़र सफ़र कनि था, लेकिन पंहिंजे ज़मीर खे ज़िंदा रखनि था। हीउ चाचो हिकिड़ो ज़िंदा ज़मीर इंसानु आहे जेको कंहिंखां पिने नथो, जेको कंहिंखां घुरे नथो, कंहिं वॾेरे जी उताक ते नथो वञे, कंहिं ऑफिसर जी ऑफिस जे अॻियां नथो गिड़गिड़ाए। हीउ पंहिंजो रिज़क खे हिलाल जेकॾहिं कमाए थो त असां चाचे खे सलाम पेश कंदा। ॿी ॻाल्हि त गवर्नमेंट जे लॉकडाउन जे ऐलान खां पोइ सभ खां वधीक जेको इफेक्ट थियो आहे उहो आम माण्हू थियो आहे, जेको रोज़ु दिहाड़ी कमाइण वारो माण्हू। तरीक़े सां चाचो जेको आहे रोज़ु कमाईंदड़ हो, त हीउ इफेक्ट थियो आहे। असां अपील कंदासीं सरहदी वारनि खे ऐं NGOs आहिनि, गवर्नमेंट जा इदारा आहिनि, फिलाई इदारा आहिनि, यूनाइटेड नेशन आहे, वर्ल्ड बैंक आहे ऐं थरदीप ऐं ॿियूं जेके सुठियूं NGOs आहिनि, उन्हनि खे घुरिजे त चाचा खे जेको सो का गाॾी वठी ॾिनो ड्राइव करे या उनखे एतिरो जेको सो अमाउंट ॾियनि त पंहिंजो रिज़क रोज़ी इज़त सां कमाए। नाज़रीन, तव्हां चाचे अब्दुल गनी आरन जी जेका गुफ़्तगू ॿुधी, हिन में पंहिंजे दास्तान ॿुधाए रहियो हो। हुकूमत खे घुरिजे त जेके बेरोज़गार ड्राइवर आहिनि, घटि में घटि उन्हनि जे रोज़गार जे लाइ को न को ऐलान करे। ऐं उन खां पोइ ॿी ख़ासि असां चाचे जे हवाले सां हिकिड़ी अपील कंदासीं त अगरि सरहदी वारा गॾिजी कोशिशि कनि त हीअ जेके ड्राइवर आहिनि हिन टाइम ते बेरोज़गार, जेके हिन चाचे खे अगरि को माना गॾिजी अगरि चंदो करे बि, फोड़ी करे बि, अगरि हिनखे गाॾी 4 लख 5 लख 6 लख 7 लख ताईं अगरि हिनखे गाॾी वठी ॾिनी वञे त हीअ इज़त सां जेका पंहिंजी रोज़ी कमाए सघे। छो त हिन चाचे सदाईं पंहिंजी ड्राइवरी करे इज़त जी रोज़ी कमाई। अॼु उहो माण्हू 100 रुपया ऐं 200-300 रुपया दिहाड़ी कमाइण ते मजबूर आहे। 10-10 रुपए जा चणा विकिणे थो, तॾहिं हिन जा वञी शाम ताईं 200-300 रुपया दिहाड़ी ठहे थी। मगर जेको हिकिड़ो ड्राइवर उस्ताद अॼु हिन चणा विकिणणु माना सम्झो त हिकिड़ी अज़ियत वारी रोज़ी आहे। रोज़ी बेशक मञूं था त हक़लाल जी कमाए रहियो आहे, मगर हिकिड़े वॾे स्टेज खां नंढे स्टेज अचण ते माण्हू खे तकलीफ़ ज़रूरु थींदी आहे। मगर इहा तकलीफ़ अगरि को इंसानी दर्द रखंदड़ माण्हू महसूसु करे त हिन जी मदद थी सघे थी।